ओम शांति। पोएं क़िस्त में असां ॾिठो त घर में शांती छो न आहे ऐं कीअं पालतू जानवर बग़ैर कीअं तकरार जे सुख में रहनि था, पर इंसान अटैचमेंट करे पाण खे तकलीफ़ में विझी छॾीनि था। हिकु सेठ विष्णु पंहिंजे बंगले सां तमामु घणो जुड़ियल हो। सफ़र खां मोटी आयो त बंगले में झटि सर्किट सबबु बाहि लॻी वई। हू रोअण लॻो, कुंभण बि लॻो। सबबु त उनजी उन सां अटैचमेंट हुई। वॾो पुटु आयो, चयाईं बाबा परेशान न थियो, ही बंगलो मूं कल्ह ई विकिणी करे छॾियो आहे। विष्णु फौरन पंहिंजे सुकून में अची वियो। ॿियो पुटु आयो, पर सिर्फ़ एडवांस मिलियो आहे, मकमल सौदो पको नाहे। विष्णु वरी दुख में ग़म में पइजी वियो। टियों पुटु आयो, चयाईं खरीदार चवे थो त बाहि लॻण बावजूद बि हू पूरो पैसो ॾेई बंगलो वठंदो। विष्णु ॿीहर ख़ुशि ऐं मुकमल थी वियो। हालत साॻी, बाहि साॻी, पर सोच बदिलण सां एहसास बदिलजी वियो। थॉमस एडिसन जो मिसाल, उन जे कारखाने में 1914 में थॉमस एडिसन जे कारखानो सड़ी वियो त चयाईं ग़लतियूं सभु सड़ी वयूं आहिनि, हाणे नए सिर शुरू कंदसि। महीने में ही कारखानो ॿीहरो ठाहे छॾियईं। इहो आहे रूहानी ताक़त। ओम शांति शांति शांति।